أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اللهم كل وليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيدنا ونبينا وطبيب قلوبنا وشفيع ذنوبنا مولانا بالقاسم محمد وعلى آله طيبين الطاهرين المعصومين ولعنة الدائمة على أعدائهم من الآن إلى قيام يوم الدين. أما بعد، قال زين العابدين سيد الساجدين تفكروا واعلموا لما خلقتم له فإن الله لم يخلقكم عبثا. नारा तकबीर, नारा रिसालत, नारा हैदरी, हुसैनियत, यजीदियत, अहल बे दुश्मन ते लअनत, बावाद बुलंदतर सलवात। अज़ीज़ान मन चंद मिनटन जे लाइ शाह इमाम हजरत इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम जंजी खिदमत में एक मोमिना अची थी। थोड़ा तवज्जो कजो। मौला मुझे अर्ज़ा इमाम फरमाए तो केड़ो। मौला मुखे बीमारी आ लेकिन जे तबीब खां दवा वठां थी उन तबीब खां ॿिया भी मरीज़ दवा वठन था। मर्ज़ भी साॻियो आ, तबीब भी साॻियो आ। ॿियनि खे शफ़ा मिले थी, मूंखे नथी मिले। जॾहिं मां इहा शिकवा कयमि मनी तबीब सां, तबीब चयो ए मोमिना मूंखे तुंहिंजे इज़्ज़त एहतराम जो क़दुरु आ। जेके ॿिया बीमार आहिनि उन्हनि मां तूं नाहीं, लिहाज़ा जेको मूं वटि नुस्ख़ो आहे उहो मुंहिंजी गैरत गवार नथी करे त मां तव्हां ते आज़माया, तव्हांखे ॾियां। मोमिना चवे थी उहो कहिड़ो नुस्ख़ो आहे? तबीब चवे थो इन बीमारी जो इलाज जंहिं दवा सां थींदो आहे उन में शराब मिलाए वेंदो।
मुझे नजर में तो जो मकाम बुलंदा तुझे दवा में मां शराब नथो मिलाए मौला मां तव्हां जे ख़िदमत में यो अर्ज खणी आई आहियां तव्हां इन जो हल ॿुधायो। इमाम फरमाए तो जॾहिं सभु मदीने वारा दवा वठन था तू छो न वरती। इमाम फरमाए तो तू दवा छो न वरती। मां सवाल तो करेस। उहा मोमिना अर्ज करे थी मौला माम इमाम तव्हां खे तस्लीम कयो आहे न कि तबीब खे। जुमलो चैन सैयदना असांजा सरदार तबीबे क़ुलूबिना असांजे दिलनि जा डॉक्टर शफीअ ज़ुनूबिना असां के गुनाहन मां छॾाइण वारा। इमाम फरमाए तो अबू बसीर इमाम साहबी वो रिवायत चे तो अबू बसीर काश के मुंहिंजा शिया हिन मोमिना जहिड़ा हुजनि जे वाकई पंहिंजे वजूद जे मथां इमाम खे इख्तियार ॾिनो पंहिंजे वजूद जे मथां इमाम के हुक्मरान तस्लीम कयो थई कौल न फ़इल अमल। मुंहिंजा अज़ीज़ सैयदु साजिदीन ज़ैनुल आबिदीन सैयदु साजिदीन जेके भी सजदे करण वारा आहिनि उन्हनि जो सरदार सजदे करण वारा ॿियनि जो न ज़ैनुल आबिदीन जेके कायनात में इबादत गुज़ार आहिनि उन्हनि जो अॻुवान उहो इमाम असां सां ॻाल्हाए थो। ख़ुदा करे ॻाल्हि वणी साईं जन बची विया आहिनि त मुंहिंजा अज़ीज़ वअलमू पहिरियों जुमिलो आहे तफ़क्करू वअलमू हिकिड़ो जुमिलो ई काफ़ी हुयो। तफ़क्करू भी काफ़ी हो वअलमू भी काफ़ी ॿई ताक़ीद लाइ आया आहिनि। इमाम असां सां मुखातिब आहे ऐं वॾी ॻाल्हि त ॿई जुमिला जमो मुज़कर हाज़िर गोया असां सभु जो सभु इमाम जे साम्हूं वेठो। इमाम ख़िताब थो करे जो कौल इमाम जो आहे तफ़क्करू वअलमू तव्हां गौरो फ़िक्र कयो वअलमू ऐं इन जो इल्म रखो इन जी ॼाण रखो। लिमा ख़ुलिक़्तुम लह तव्हां खे छो पैदा कयो वियो आहे तव्हां छो पैदा थिया को मक़सद आहे या बस ईअं। अॻिते इमाम फरमाए थो फ़इन्नल्लाह लम यख़्लुक़कुम अबसा तव्हांजे पैदा थियण जो को मक़सद आहे तव्हां फुज़ूल न आहियो बेकार न आहियो तव्हां अचण जो को मक़सद आहे जेको रब्बुल इज़्ज़त असांखे हुकुम फरमाए थो वमा ख़लक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। इंसान ऐं जिन्न जे ख़िलक़त जो मक़सद छा आहे सिर्फ़ इबादत अज़ीज़ सिर्फ़ इबादत। त हाणे असां पंहिंजो पाण जे मथां आया इमाम खे पंहिंजो हुक्मरान तस्लीम कयो आहे। बीमार थियूं था डॉक्टर ॾे वेंदा आहियूं कॾहिं असां दिलि जी बीमारी खे दूर करण लाइ चोॾहनि ॾे रुजू कयो आहे मौला मूंखे इहा मोमिना असांखे सबक़ सेखारे थी भले जान हली वञे। इमाम फरमाए थो भला तोखे कहिड़ी मजबूरी मूं वटि आंदो। उहा मोमिना चवे थी जॾहिं मां कब्र में वेंदसि मूंखां सवाल थींदा जॾहिं हशर में वेंदसि मूंखां सवाल थींदा त मां चवंदसि त हीउ कमु मूंखे इमाम सईद जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मुंहिंजे वक़्त जे इमाम हुकुम कयो मां हीउ कमु कयो हीउ कमु मूंखे इमाम फरमायो मां तॾहिं कयो। हाणे थोरो पंहिंजो पाण खे इमाम जे साम्हूं हाणे ॾिसूं त वाकई इमाम जो मां इमाम के पंहिंजो पाण जे मथां मां हुक्मरान तस्लीम कयां थो। जी
इमाम जो हुक्म बस अज़ान मोहतरम इबादत थींदी तॾहिं जॾहिं खुलूस हुजे قال فبعزتك لأغوينهم أجمعين إلا عبادك منهم المخلصين शैतान चवे तो अल्लाह साईं मूंखे तुंहिंजे इज़्ज़त जो कसम जेके भी आहिनि तमाम तर वंटो सभिनी खे मां गुमराह कंदुसि इल्ला इबादक मिनहुमुल मुखलसीन सवाइ उन्हनि जे जेके इबादत कंदा पर अञा बि अॻिते खुलूस सां इबादत आहे ई उहा जंहिंमें खुलूस हुजे मजलिस में अचण खुलूस त पोइ इबादत क़बूल नमाज खुलूस इहो मुंहिंजो चौथो इमाम जॾहिं वुज़ू कोन अचनि था पिया हक़ीक़त त मूंसां ज़्यादा थी आहे 20 मिंट 40 मूंखे जो इरादो इहो त कलाक घटि में निकिर तव्हां न ॻाल्हायां कुझु इमाम जे चेहरे जो रंग तब्दील थी वेंदो सवाल कयोसीं मौला छा मसलो आहे इमाम फरमाए थो जॾहिं मां वुज़ू लाइ ईंदो आहियां तो मुझो वजूद उन खालिक जी जे खालिक जे कुदरत में मुझी जान आ मुझो पूरो जो पूरो वजूद उन तरफ माइल थी वेंदो आ उन जे हैबत मुझो वजूद लर्दी रंग चेहरे जो चेंज थी वेंदो आ मुझा अजीज अजीब गुफ्तगू रहियो आ सैयदा सकीना सलामुल्लाह अलैहा सैयद साजिदीन अलैहिस्सलाम करबला खां वठी शाम ताईं ज़िंदान ताईं अहिड़ो त गुफ्तगू इन्हनि जो रहियो आहे जो इंसान त छा पर हैवान बि रोयो पवनि हिकिड़ो मक़ाम सैदा फरमाए थी बा सजाद सकीना जो सवाला हा सकीना पुश सजाद एतिरो ॿुधाए प्यास जूं घणियूं मंज़िलूं थींदियूं आहिनि हेरा सकीना जो सवाल थियो साइन ज़ैनब सलामुल्लाह अलैहा सकीना के पंहिंजे हंज में खणी करे फरमाई थी सकीना अहिड़ा सवाल न कया वेंदा इमाम फरमाए थो अम्मा जे इजाज़त ॾे मां वक़्त जो इमाम सकीना के जवाब ॾियां इमाम फरमाए थो सकीना प्यास जो 4 मंज़िलूं थींदियूं आहिनि पहिरीं मंज़िल जॾहिं इंसान जे अखियुनि जे अॻियां तूं महसूस थिए सही माना में नज़र कम न करे प्यास जी पहिरीं मंज़िल साण फरमाए दी बा सजाद इहा मंज़िल त मुंहिंजे अखियुनि अॻियां गुज़री आहे भेण कहिड़ी मंज़िल सकीना फरमाए दी बाबा जॾहिं बा कासिम बाबा हुसैन जे साम्हूं अची अर्ज़ कनि था मौला हुसैन प्यास जी एतिरी शिद्दत जो मुझे अखियुनि जे अॻियां तूं थो महसूस थिए नज़र कम नथी करे इमाम फरमाए थो कासिम थोरी देर खां बाद हसन तुंहिंजे लाइ जाम खयूं बीठो आ ॿी मंज़िल इमाम फरमाए थो सकीना जॾहिं इंसान जी ज़बान एतिरी ख़ुश्क थी वञे
जो उहा पांजे कंट्रोल सा हेठ मथे नथे मथे तालू सा जमी वने साण फरमाए थी भाई या मंजिल बे सकीना जे सामो गुजरिया बैन केड़े टाइम साण फरमाए थी वो टाइम हो जॾहिं बाव अकबर मौला हुसैन जे सामो अची फरमाइनि था बाबा एक डुको पानी जो मिले अकबर जी ज़बान मते जमी वैया इमाम पांजी ज़बान अकबर जे मुंह में ॾिनी मौला अकबर जल्द में मौला हुसैन जी ज़बान बार कड़ी फरमाइंदा बाबा तव्हां त मूंखां बि वधीक प्यासा हो टी मंजिल या हुसैन ओ सकीना टी मंजिल इहा आहे जॾहिं इंसान के एतरी सग न हुजे जो वो चुरी पुरी सके सिर्फ पंहिंजो वात खोले सके साईं फरमाए दे बा सजाद इहा मंजिल बे मुंहिंजे साम्हूं गुज़री आ इमाम फरमाए दो सकीना कहिड़ी घड़िया साईं फरमाए थी जॾहिं अली असगर जो आख़िरी वक़्त हो इहा हालत जेका सजाद तूं ॿुधाए थो असगर जो आख़िरी लम्हो इहो सिर्फ़ पंहिंजो वात बंदि थो करे कॾहिं खोले थो चौथी मंजिल इमाम फरमाए तो सकीना चौथी मंजिल इहा आहे जॾहिं इंसान जी चमड़ी पंहिंजे जिस्म खां गोश्त छॾे वञे जॾहिं गोश्त हॾनि खां धार थी वञे चमड़ी सुकी वञे साईं फरमाए थी या अखी सज्जाद उन्ज़ुर इला सकीना ओ सजाद इहा हालत सकीना जी थी वई थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन बर मोहम्मद वाले मोहम्मद सलवात नाराए हैदरी बर मोहम्मद वाले मोहम्मद सलवात काबे में अलिया मस्जिद में अलिया गौर कंदा काबे में अलिया मस्जिद में अलिया नमाज में अलिया आज़ान में अलिया तू अली के किथा किथा कढने जाहिल ईमान में अलिया कुरान में अलिया नाराए हैदरी बस अजीज़ान गिरामी जाकिर अहल बैत बाबा सैयद गदा हुसैन शाह बर मोहम्मद वाले मोहम्मद सलवात बलंदर सलवात सलवात पढ़ो बाबा